ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 24/6/2026। अॼु मातेश्वर की मम्मा जी मम्मा जगदम्बा मां जी स्मृति दिवस ते ॿुधाइण लाइ मां वाक्य आहिनि। हिन कर्म क्षेत्र ते कर्म अनादि चीज़ आहे। तव्हांखे कर्म छॾिणो न आहे, लेकिन कर्म योगी ठहिणो आहे। 24/6/2026 जा मां वाक्य आहिनि। ये सृष्टि कर्म जो खेत आहे, जिते हर एक मनुष्य आत्मा पंहिंजे पार्ट प्ले कंदी आहे। हिन में परमात्मा जो भी पार्ट आहे, लेकिन उहा आत्माउनि सां दृश्य जनम मरण में न ईंदा आहिनि। आत्माउनि सां दृश्य उन्हनि जे कर्म जो खातो उल्टो न ठाहींदो आहे। उहे चवंदा आहिनि मां त सिर्फ़ु तव्हां आत्माउनि खे लिबरेट करणु ईंदो आहे। हिन करे मूंखे लिबरेटर, बंधन सां छुड़ाइण वारो गति सदगति दाता चइबो आहे। आत्माउनि ते माया जो बंधन चढ़ियो आहे, उनखे उतारे करे प्योर ठाहींदा आहिनि। चवंदा आहिनि मुंहिंजो कमु आहे आत्माउनि खे सर्व बंधननि सां छुड़ाए करे वापसि वठी वञणु। त सृष्टि ते जो अनादि नियम ऐं क़ाइदा आहिनि, उन्हनि खे बि सम्झणो आहे। पोइ हिन मनुष्य सृष्टि जी वृद्धि कीअं थींदी आहे, पोइ उहो टाइम बि ईंदो आहे जॾहिं इहो कमु थींदो आहे। ईअं न की वधंदी आहे त वधंदी वेंदी आहे, न, कम बि थींदी आहे। त सृष्टि में हर चीज़ जो नियम आहे, पंहिंजे शरीर जो बि नियम आहे। पहिरियों बाल, पोइ किशोर, पोइ युवा, पोइ वृद्ध। त वृद्धि बि जल्दी न, वृद्धि थींदी आहे जड़जड़ीभूत थी वेंदी आहे। त हर ॻाल्हि खे वधणु ऐं उनजो अंत थियणु, इहे बि नियम आहे। हिन तरह सां सृष्टि जी जनरेशन जो बि नियम आहे। हिकु जीवन जी बि स्टेजिस आहिनि, त पोइ जन्मनि जी बि स्टेजिस आहिनि। पोइ जनरेशन्स बि जो हली आहे, उनजी बि स्टेजिस आहिनि। सृष्टि जी बि स्टेजिस आहिनि, जीवन जी बि, त पोइ जन्मनि जी बि स्टेजिस आहिनि। पोइ जनरेशन जो हली आहे, उनजी बि स्टेजिस आहिनि। हिन तरह सभी धर्मनि जी स्टेजिस आहिनि। पहिरियों जो धर्म आहे उहो सभिनि खां ताक़त वारो आहे। पुठियां आहिस्ते जो ईंदा आहिनि, उन्हनि जी ताक़त कम थींदी वेंदी आहे। त धर्मनि जो कटणु वधणु, धर्मनि जो हलणु, धर्मनि जो वधणु, धर्मनि जो हलणु, हर हिकु ॻाल्हि नियमनि सां हलंदी आहे। इन सभी ॻाल्हियुनि खे सम्झणो आहे। इन हिसाब सां बाप बि चवंदा आहिनि मुंहिंजो बि इन में पार्ट आहे। मां बि हिकु सोल आहियां। मां गॉड कोई चीज़ न आहियां। मां बि सोल आहियां, परंतु मुंहिंजो कमु ॾाढो वॾो आहे, ऊचो आहे। इन करे मूंखे गॉड चवंदा आहिनि जीअं तव्हां आत्माऊं आहियो, उहो मां बि आहियां। जीअं तव्हांजो ॿारु आहे, उहो बि त मनुष्य आहे न, तव्हां बि त मनुष्य आहियो। उन में कोई फ़र्क़ु न आहे। त मां बि आत्मा ई आहियां। आत्मा में कोई फ़र्क़ु न आहे, लेकिन कर्तव्य में ॾाढो भारी फ़र्क़ु आहे। इन करे चवंदा आहिनि मुंहिंजो जो कर्तव्य आहे उहो सभिनि खां भिन्न आहे। मां कोई हद जे हिकु धर्म स्थापक न आहियां। मां त दुनिया जो क्रिएटर आहियां। उहा थी आहे धर्मनि जा क्रिएटर। जैसे उहा आत्माऊं पंहिंजो कमु पंहिंजो समय ते कंदियूं आहिनि, वैसे मां बि पंहिंजे समय ते ईंदो आहे। मुंहिंजो कर्तव्य विशाल आहे, मुंहिंजो कर्तव्य महान आहे, सभिनि खां निरालो आहे। हिन करे चवंदा आहिनि मुंहिंजा कम निराला आहिनि। उन्हनि खे सर्वशक्तिवान बि चवंदा आहिनि। सभिनि खां शक्तिशाली कमु आत्माउनि जो माया जे बंधननि सां, आत्माउनि खे माया जे बंधननि सां छुड़ाइणु ऐं नई दुनिया जो सैम्पलिंग लॻाइणु। हिन जे लाइ उन्हनि खे अंग्रेजी में चवंदा आहियूं हेवनली गॉड फादर। जे क्राइस्ट खे चवंदा आहिनि न क्रिश्चियनिटी जो फादर, उन्हनि खे हेवनली गॉड फादर न चवंदा आहिनि। हेवन जो स्थापक परमात्मा शिव आहे। त हेवन वर्ल्ड थी वियो न। हेवन कोई हिकु धर्म न आहे, त उहो वर्ल्ड स्थापक थी वियो। हुन वर्ल्ड में हिकु धर्म, हिकु राज्य हूंदो। तत्व आदि सभु चेंज थी
थी वेंदा। इन करे उन्हनि खे चइबो आहे हेवनली गॉड फादर। ॿियो गॉड इज़ ट्रुथ चईंदा आहिनि त ट्रुथ छा चीज़ आहे, कंहिंमें ट्रुथ आहे, इहे बि सम्झण जी ॻाल्हि आहे। कई सम्झंदा आहिनि कि उहे सच ॻाल्हाईंदा आहिनि, उहो ई गॉड आहे। जो सच ॻाल्हाईंदा आहिनि उहो गॉड आहिनि। गॉड कोई ॿी चीज़ न आहे, बसि सच ॻाल्हाइणो खपे। परंतु न, गॉड इज़ ट्रुथ जो मतिलबु ई आहे कि गॉड ही अॼु करे करे सभु ॻाल्हियुनि जी सच्चाई ॿुधाईंदा आहिनि। गॉड ही अची करे करे सभु ॻाल्हियुनि जी सच्चाई ॿुधाईंदा आहिनि। गॉड इज़ ट्रुथ माना गॉड ही ट्रुथ बदिलाईंदा आहिनि, उन में ही सच्चाई आहे। तॾहिं त उन्हनि खे नॉलेजफुल चइबो आहे न। ओशन ऑफ नॉलेज, ओशन ऑफ ब्लेस, गॉड नोस। गॉड ही ॼाणंदा आहिनि। त ज़रूरु विशेष कुझु ॼाणण जी ॻाल्हि आहे त उहो कहिड़ी जानकारी आहे, इहा न कि हिननि चोरी कई, गॉड नोस। भले उहे ॼाणंदा आहिनि सभु कुझु, परंतु उन्हनि जी महिमा जो इहा आहे कि गॉड इज़ ट्रुथ। उहा हिन ते आहे कि असांजी दुनिया जो हेठि किरी आहे उहो ऊची कीअं चढ़े। हिन चकर जी ॻाल्हियुनि खे उहा ई ॼाणंदा आहिनि। मतिलबु दुनिया में ईअं जो बि थिए थो उहो छो थो थिए, उहो भॻवानु ॼाणंदो आहे। हिन करे उनखे गॉड नोस चईंदा आहिनि। त परमात्मा जी महिमा हुन तरीक़े सां ईंदी आहे जो मनुष्य जे भिन्न आहिनि। छो जी उन्हनि खे ॼाणनि उन्हनि जो ॼाणणु सभिनि खां भिन्न आहे। मनुष्यनि जो ॼाणणु हदि आहे। चईंदा बि आहिनि मनुष्य अल्पज्ञ आहिनि, परमात्मा जे लाइ चईंदा आहिनि कि उहे सर्वज्ञ आहिनि, जेके अंग्रेजी में नॉलेजफुल चइबो आहे। यानी सर्व जो ज्ञाता अर्थात ॼाणण वारो भॻवानु। त जो सर्वज्ञ आहे उहो ई ट्रुथ खे ॼाणे सघंदो आहे। यथार्थ ॻाल्हियुनि जी नॉलेज जंहिं वटि हूंदी ज़रूरु उहा सभिनि खे ॾींदा। अगरि ख़ुदि ई ॼाणे ॿिए खे न ॾे त हुन सां छा फ़ाइदो ॼाणण जो। परंतु न, उन्हनि जी जानकारी सां असांखे कोई फ़ाइदो मिले तॾहिं त असां उन्हनि जी क्वालिफिकेशन ॻाईंदा आहियूं, उन जे पुठियां पईंदा आहियूं। कॾहिं कुझु थींदो आहे त चईंदा आहिनि भॻवानु हाणे तूं इहो कर, ख़ैरु कर, रहम कर, मुंहिंजो दुख दूरि कर। त असां उन सां मांगदा आहियूं, उन सां कुझु संबंध आहिनि, इन करे उन तरीक़े सां उनखे यादि कंदा आहियूं जीअं उन्हनि असांजे ते कोई अहसान कयो। अगरि कॾहिं कयो ई न हुजे त असां छो उन्हनि जे लाइ मथा खुटी कंदा आहियूं। मतिलबु असांखे कुझु ॿुधाए करे उन्हनि भलो कयो आहे तॾहिं त उनखे सॾु कंदा आहियूं कि तूं अच पंहिंजी मत ॾे। जॾहिं कोई मुसीबत जे समय मदद कंदो आहे त दिलि में ईंदो आहे कि हिननि वॾी मुसीबत जे समय मूंखे हेल्प कई, समय ते मुंहिंजी रक्षा कई हुई, त उन्हनि जे प्रति दिलि में प्रेम रहंदो आहे। त परमात्मा जे प्रति बि अहिड़ो ई प्रेम ईंदो आहे कि उन्हनि असांजे समय ते मदद कई। परंतु हीअं न कि कॾहिं कोई मनुष्य जो सुठो थी वियो त चए इहा भॻवानु कईं, बसि भॻवानु ई ईअं कंदो आहे। लेकिन हुनजो वॾो कमु आहे, हुननि जो वर्ल्ड जो कमु आहे, दुनिया जे संबंध सां आहे। बाक़ी ईअं न कि कंहिंखे थोरो पैसो मिली वियो इहे भॻवानु कईं, इहे त उन्हनि जे सुठे कर्म कंदा आहिनि त हुन कर्म जो फल उनखे मिलंदो। सुठे बुरे कर्मनि जो हिसाब किताब हलंदो आहे, उन जो बि असां पाईंदा रहंदा आहियूं। लेकिन परमात्मा जो अची करे जो कर्म सिखायूं उनजो जो फल आहे उहो अलॻि आहे। अल्पकाल जो सुख त बुद्धि जे आधार सां मिलंदो आहे, परंतु हुननि जो नॉलेज ॾिनी आहे, हुन सां असां सदा सुख पाईंदा आहियूं। त परमात्मा जो कमु भिन्न थी वियो, इन करे चईंदा आहिनि कि मां ई अची करे कर्म जी जो यथार्थ नॉलेज आहे उहो सेखारींदो आहे, जेके कर्म योग श्रेष्ठ आहे, जेके चइबो आहे कर्म योग श्रेष्ठ आहे।
इन में कर्म खे घर गृहस्थी खे छॾण जी ॻाल्हि न आहे। सिर्फ़ु तव्हां पंहिंजे कर्मनि खे पवित्र कीअं ठाहियो उन जी नॉलेज मां ॿुधाईंदो आहे त कर्म खे पवित्र ठाहिणो आहे। कर्म छॾणो थोरी आहे। कर्म त अनादि चीज़ आहे। ये कर्म क्षेत्र भी अनादि आहे। मनुष्य आहे त कर्म भी आहे, परंतु उन कर्म खे तव्हां श्रेष्ठ कीअं ठाहियो उहो अची करे 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 ॾेखारींदा आहिनि, जंहिंसां पोइ तव्हांजा कर्म जो खातो अकर्म थींदो आहे। अकर्म जो मतिलबु कोई बुरो खातो न ठहींदो आहे। बाबा चवंदा आहिनि मां हिन नंढे से संगम युग दे तव्हांजो देश हिन कॉर्पोरेट दुनिया में तव्हांजे लाइ ई आयो आहे, त कम से कम जेतिरो टाइम आहियां ओतिरो टाइम त असांजो ख़्यालु करो। बाबा चए ठहिया आहियो त कम से कम एतिरो टाइम त शुद्ध रहो न, पोइ तव्हांजी अहिड़ी प्रालब्ध ठही वेंदी जो तव्हां हुन दुनिया में महिनत न करणी पवंदी तव्हांखे। हाणे थोरी महिनत की कबी आहे। हाणे तव्हां कीअं बि करे मरी मिटी करे बि पवित्र रहण जी प्रतिज्ञा करो, पंहिंजी दृढ़ता रखो, पंहिंजी धारणाउनि में रहण जो प्रयत्न करो। बाबा तव्हांखे साफ़ साफ़ बतलाईंदा आहिनि तव्हां सिर्फ़ु एतिरा नंढा थोरे टाइम जे लाइ ये महिनत करो। मां तव्हांखे ॿी कोई महिनत नथो करायां। तव्हांखे जेतिरो मिलंदो आहे उन जी भेट में कोई महिनत न आहे। ईअं न सिर्फ़ु चईंदा रहो कि मां हीअ कंदमि, दुनिया छा चईंदी, उहो छा चईंदो, अरे दुनिया छा चईंदी उनखे छॾे ॾियो। हाणे हीअ दुनिया ई वञण वारी आहे। हाणे त मौत साम्हूं बीठो आहे। तव्हां एतिरो लंबो चौड़ो जो ठाहे करे वेठा आहियो, इहे सभु वेस्टेज था करो। हाणे बाप चईंदा आहिनि हुन वेस्टेज खे बचायो। हिन शरीर निर्वाह जे लाइ जेतिरो खपे ओतिरो भर करो, जेतिरो तव्हांजो क्रिएशन सां गॾु हिसाब किताब आहे ओतिरो करो। मां छा संभालंदमि, इनखे तव्हांखे संभालणो आहे त ज़रूरु उहो त तव्हांखे फ्री कंदो न, लेकिन हाणे ये जो एक्स्ट्रा रचो था, मतिलबु जो तव्हांजी क्रिएशन आहे उहो तव्हां संभालो, लेकिन ये जो तव्हां एक्स्ट्रा रचो था उन जे लाइ मना कंदा आहिनि। छो जी हाणे उहो त किरणो ई आहे। छो पंहिंजो फालतू समय गवायो था। हिन फालतू जे झंझटनि सां तव्हां दुखी थिया आहियो। उन झंझटनि सां तव्हां कीअं छुटो उहो तव्हांखे ॿुधाईंदो आहे। पोइ बि वेही करे अनेक बहाना लॻाईंदा आहिनि, इहे छा रीति आहे। पोइ बाप चवंदा आहिनि कि ॾिसी वठो, अगरि मूंखे सिधी उंगली सां न ॾींदव, हथु न ॾींदव त पोइ ईअं नक पकिड़े करे वठी हलंदमि। नक पकड़ंदमि त दम घुटंदा, पोइ दुख थींदो, सजायूं खाइणी पवंदियूं। हिन करे चवंदा आहिनि हाणे हथ में हथु ॾेई करे सिधा हलण जो टाइम अची वियो। अगरि सिधी तरह सां न हलंदा पोइ मुंहिंजो हथ में तव्हांजो नक बि अची वेंदो, पोइ ॾिसी वठिजो। पोइ हुन समय कुझु बि न करे सघंदव, न कुझु न थी सघंदो, न कुझु करे सघंदो। इन करे बाप चवंदा आहिनि ॿार हाणे तव्हां मुंहिंजा थी करे मूं वटि अची करे मुंहिंजी ॻाल्हियुनि खे ॿुधी करे अगरि पोइ बि तव्हां कुझु न कयो त हुनजी वॾी कड़ी सज़ा मिलंदी। हिन करे जे वीचारनि खे पतो ई न आहे उहा ॻाल्हि अलॻि आहे। बाक़ी जंहिंखे पतो आहे जो वेही करे ॿुधी करे पोइ हिन ॻाल्हियुनि में ग़फ़लत कंदा आहिनि त हुननि जी त ख़ैर ई न आहे। ख़ैर ई न आहे। जीअं 10 गुणा फ़ाइदा त 10 गुणा नुक़सान बि थींदो। तॾहिं चवंदा आहिनि पंहिंजे नुक़सान खे घाटे खे सुठी तरह सां सम्झो, सुठी तरह सां कुझु त पंहिंजी बुद्धि खोलो। हाणे बाप सां बुद्धि योग लॻाईंदव त ताक़त मिलंदी वेंदी। त हिन ॻाल्हियुनि खे सम्झो, भूलो न। हाणे इहा जो समय हले थो
इनके पहचानो, जरा अखियूं खोले, बुद्धि खोलो और समय जो पूरो फ़ाइदो वठी वठो। पंहिंजी पूरी तक़दीर जगायो। चईंदा बि आहिनि जीअं संग ओड़ो रंग थींदो आहे। इन करे जंहिंमें इहा धारणा पूरी न थींदी त माया जे संग जो रंग लॻी वेंदो। तॾहिं त चईंदा आहिनि हियर नो इवल, सी नो इवल, टॉक नो इवल। कई अहिड़ी इवल्स आहिनि जो हिते बि कईअनि खे छॾियूं न आहिनि। कोई हिक ॿिए जे संग दोष में अची वेंदा आहिनि त चईंदा आहिनि अहिड़े संग दोष सां बचो। ईअं न सम्झो कि संग दोष ॿाहिरि आहे, हिते न आहे, न, हिते बि घुमंदा रहंदा आहिनि। ईश्वर जी हुननि जो राज्य बि आहे न। हिन करे बाप चईंदा आहिनि सुठी रीति सां कवच पाए करे रहो। कवच हूंदो त हुनजी गोली लॻंदी न। योग जो कवच, ज्ञान जी तलवार। इन सभी अष्ट शस्त्रनि खे पाण वटि सुठी रीति सां संभाले रखो। चईंदा आहिनि न जो कंदा उहो पाईंदा। उहे इहे त भविष्य प्रालप ठाहिण जी ॻाल्हि आहे। हिते त प्रालप न ठाहिणी आहे। हिते त कोई गुरु ठही करे न वेहणो आहे। इन में कोई मिसअंडरस्टूड न करे। इन करे इहे सभु सम्झाइबो आहे। त इहे सभु ॻाल्हियूं ध्यान में रखी करे पंहिंजे खे सेफ रखिणो आहे। हिते कोई ख़र्च आदि जी ॻाल्हि न आहे। हाणे इहे सभु ख़र्चो दुनिया जे कल्याण जे लाइ यूज़ करिणो आहे। हिकु पाई बि हिन कार्य में लॻाइणी आहे। अच्छा, अहिड़े बाप दादा ऐं मां जे मिठे मिठे सुठे ख़बरदार रहण वारे ॿारनि प्रति यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। अच्छा, प्रश्न कीअं पुछियो मम्मा असां हलंदे फिरंदे योग जी ऊची अवस्था में कीअं स्थित थी सघंदा आहियूं। मम्मा ॿुधाई वास्तव में पंहिंजी त लाइफ ई नेचुरल योग जी हुजणी खपे। छो जो योग आहे ई निश्चय। त हर क़दम निश्चय खे क़ाइमु रखी प्रैक्टिकल वो स्वरूप ठही वञिणो आहे। निश्चय रूप ठही कर्मेंद्रियनि सां कर्म भल करियो। भल स्थूल कर्मेंद्रियूं कोई बि कार्य कंदी रहनि मगर ख़ुदि खे हुन ई सुख स्वरूप अवस्था में लॻीन रहणो। पंहिंजो चेहरो सदा सुख स्वरूप रमणीक दिखाए में ॾिनो। कोई भी अशुद्ध संकल्प विकल्प न रहे। ईश्वरीय आनंद में आंतरिक मगन अवस्था में रहो त पोइ कोई भी अशुद्ध संकल्प विकल्प की उत्पत्ति न थींदी। शुद्ध प्योर धरनी में जो भी संकल्प उत्पन्न थींदो वो लोक संग्रह प्रति अवस्था अथवा पंहिंजी उन्नति जे प्रति हूंदो। इहा अति मिठी अवस्था आहे जो समय ते मदद कंदी। अहिड़े ईश्वर अलौकिक मिठी प्योर लाइफ ठाहिण जो इहा गोल्डन चांस तव्हांखे मिले। त अहिड़ी अवस्था ठाहिण लाइ थोरी महिनत करो। जॾहिं असां योग में वेंदा आहियूं त अंदर में मंत्र पूजा जप आदि कुझु बि न कंदा आहियूं। जीअं भक्ति मार्ग में कोई अंदर प्रार्थना कंदा आहिनि, माला जपंदा आहिनि, मूर्ति के साम्हूं रखी फूल चढ़ाईंदा आहिनि। उहो सभु कुझु अंदर ई अंदर कंदा आहिनि जंहिंखे मनसा पूजा चईंदा आहियूं। लेकिन असांजो योग उहो सिर्फ़ु पंहिंजे स्वस्वरूप में स्थित थी सुख स्वरूप ठही वेंदा आहिनि। लेकिन असांजे योग में असां सिर्फ़ु पंहिंजे स्वस्वरूप में स्थित थी सुख स्वरूप थी वेंदा आहियूं। पंहिंजे मन सहित सभी कर्मेंद्रियनि खे कंट्रोल करे एकाग्र चित्त ठही ईश्वरीय सुख स्वरूप थी वेंदा आहिनि। हिन जे लाइ योग जो टाइम पर्सनल मुक़ररु आहे। जाते हिकु टाइम ते वेही करे अभ्यास कंदा आहियूं। सिर्फ़ु व्यक्त ॻाल्हियुनि सां नाता छॾे अव्यक्त संबंध सां नातो जोड़े करे रखिणो आहे त यादि सहज थी वेंदी।
अच्छा, ओम शांति। वरदाना बाप दादा सगत साथ द्वारा माया के दूर सां मूर्छित करण वारा माया जी जगत जी थी। जी बाप जे स्नेही ठहिया आहियो या बाप के साथी ठाहियो त माया दूर सां ई मूर्छित थी वेंदी। शुरू जो वाइदो आहे तव्हां खायां तव्हां वियां तव्हां रूह खे रिझायां, हिन वाइदे प्रमाण सॼी दिनचर्या में हर कार्य बाप सां गॾु करो त माया डिस्टर्ब न करे सघंदी, हुनजो डिस्ट्रक्शन थी वेंदो। तो साथी के सदा साथ रखो, साथ जी शक्ति सां व मिलण जे मग्न रहण सां माया जी जगत जी ठही वेंदी। बाप जे साथ जी शक्ति सां मिलन में मग्न रहण सां सदा माया जी जगत जी थी वेंदो। स्लोगन आहे पंहिंजी ऊची वृत्ति सां प्रवृत्ति जी परिस्थितियुनि खे चेंज करो। जो भी जीवन में प्रॉब्लम आहे उन्हनि खे कीअं चेंज करे सघंदा आहियूं, पंहिंजी ऊची वृत्ति सां। सभु ठीक थी वेंदो, सभु सुठा आहिनि, सभिनि जो भलो थिए। अव्यक्त इशारो आहे, अव्यक्त स्थिति रूपी दर्पण खे साफ़ ऐं स्पष्ट करण जे लाइ सरलता, श्रेष्ठता, सहनशीलता, हिन टिनिनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियो। अव्यक्त स्थिति रूपी दर्पण के साफ़ और स्पष्ट करण जे लाइ सरलता, श्रेष्ठता, सहनशीलता, हिन टिनिनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियो। अगरि टिनिनि मां हिक बि ॻाल्हि जी कमी त दर्पण में भी कमी जो दाग ॾेखारे में ॾींदी। सरलता भी हुजे, श्रेष्ठता भी हुजे ऐं सहनशीलता भी हुजे। हिन करे जो भी कार्य कंदा आहियो उन में साधारणता न ॾेखारिबी। साधारणपन के श्रेष्ठता में बदली करो। साधारणता के श्रेष्ठता में बदली करो। हर कार्य में सहनशीलता और वाणी में सरलता के धारण करो, तरी सर्विस में सफलता दिखाए में ॾींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।